आसना वाक़िया खां कंदासीं। नंगर पार्कर में जो नौजवान जो घर भरिसां झंग मां फाहो खाधल लाश अटके वियो आहे। नंगर पार्कर में नौजवान जो घर भरिसां झंग मां फाहो खाधल लाश अटके वियो। तफ़सील मालूम कयो था उस्मान ख़ास के लिए टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। उस्मान, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह करियो। हाँ जी बिल्कुल, नगर पार्कर भरिसां शादीशुदा नौजवान जो घरनि भरिसां झंग में मुबैना तौर फाहो खाधल लाश हथायो आहे। नगर पार्कर ॻोठ सूरा पात्र में 30 वरनि जे नौजवान हरसी वल्द सालो कोली जो घरनि भरिसां बादल में कंडीअ वण में मुबैना तौर फाहो खाधल लाश हथायो। इतला ते नगर पार्कर पुलिस आहे उहो वाक़िए हंध ते पहुची नौजवान जो लाश पोस्टमार्टम ऐं ज़रूरी कार्रवाई जे लाइ तालका अस्पताल मुंतक़िल कयो, जिते पोस्टमार्टम बैदि लाश आहे उहो वारसनि हवाले कयो वियो आहे। नौजवान जे आपघाती वाक़िए जो कारण मालूम न आहे थी सघियो। पुलिस मूजिबि वाक़िए जी मुख़्तलिफ़ पासनि खां जांच कयूं पिया। वधीक पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बैदि कानूनी कार्रवाई आहे उहो कई वेंदी। जॾहिं जेका आहे आपघात कंदड़ नौजवान जे संदसि भाउ आहे लालजी कोहली, उन ॿुधायो त नौजवान धनारो सुबुह जो टाइम चौपायो माल चाढ़ण जे लाइ झंग में वियो। इतिला मिलियो त कंडी वण में मुबैना तौर हुनजो लाश आहे उहो टंगियल हालत में आहे। वाक़िए मुतलिक़ ख़बर न आहे, उन इंतिहा क़दम छो खणे। वधीक पुलिस आहे उहो उन मूजिबि असां वाक़िए जी मुख़्तलिफ़ पासनि खे जांच कयूं पिया। जी उस्मान ख़ास के लिए महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।